जो समाजी कम ज़माननि ताईं ॻायो वेंदो ऐं मथस पूरे पाकिस्तान जो अवाम हमेशह लाइ फ़ख़ुरु कंदो। तारीख़ जे वर्कनि में जॾहिं पंहिंजी हयाती खे मक़सद भरियो बणाईंदड़ किरदारनि खे ॾिसिजे थो त ज़माना शाहिद आहिनि। हर दौर में के माण्हू तारीख़ वरनो किरदारु खणी पैदा थींदे नज़र अचनि था। अहिड़नि किरदारनि में अब्दुल सत्तार ईदी बि नज़र अचे थो, जंहिं सॼी हयाती लावारसनि जो वारिस थी गुज़ारी। पंहिंजी पूरी हयातीअ में पंहिंजे लाइ घटि ॿियनि लाइ वधीक सोचियई, वीचारियई ऐं अमल कयई। ऐं अॼु अब्दुल सत्तार ईदी जहिड़ो किरदारु रखंदड़ माण्हू तमामु घटि ई नज़र अचनि था। जंहिं करे पाकिस्तान समेत केतिरनि ई मुल्कनि में अब्दुल सत्तार ईदी जा गीच ॻाइजनि था ऐं माण्हू मथसि फ़ख़ुरु कनि था। पर जॾहिं औरतुनि जे समाज लाइ अदा कयल किरदारनि लाइ तारीख़ में ॾिसिजे थो त पाण खे मदर टेरेसा जहिड़ो किरदारु बि नज़र अचे थो। मदर टेरेसा 30 साल यूगोस्लाविया में गुज़ारिया। भारत पहुती जिथे ग़रीब, लावारस ऐं बेपहुच माण्हुनि लाइ आथत जो सबबु बणी ऐं मदर जे लक़ब जी हासिलात ताईं पहुती। आम माण्हुनि जी भलाई लाइ इलाज लाइ मुफ़्त एम्बुलेंस सर्विस शुरू कयाई ऐं ग़रीबनि जी मदद करणु लॻी। एतिरे ताईं जो खेसि 133 मुल्कनि में माउ जे नाले सां सॾियो वियो। अहिड़ो ई किरदारु हिकु ॿी औरत जीनी एडम्स जो बि आहे, जंहिं शिकागो में बेघर माण्हुनि लाइ घरनि, तालीम ऐं खाद खुराक जा बंदोबस्त कया। औरतुनि मां अहिड़े ई तारीख़ी किरदारनि जहिड़ियूं जेनेस टी रैंकिन, एनी बेसिनेट, मेरी एलिन रिचमांड जो बि नज़र अचे थो, जिन मुख़्तलिफ़ तरीक़नि सां समाज जी सेवा कई ऐं इंसानियत दोस्ती खे आम कयो। ऐं जॾहिं नालो डॉक्टर रित फाऊ जो वरितो वञे थो त पाकिस्तान में खेसि मदर टेरेसा जे नाले सां सॾियो वञे थो ऐं डॉक्टर फाऊ खे पंहिंजी माउ जो दर्जो ॾिनो वञे थो। डॉक्टर रित फाऊ 1929 में जर्मनी में पैदा थी। हुन आलमी जंग जूं वहशतूं पंहिंजी अखियुनि सां ॾिठियूं ऐं आलमी जंग खां पोइ रित फाऊ ओभर जर्मनी मां ओलह जर्मनी ॾांहुं हिजरत कई, जिते हुन सिहत जे शोबे में तालीम हासिल कई। तालीम पूरी करण खां पोइ डॉक्टर ऑफ द हार्ट ऑफ द मेरी नाले हिकु तंज़ीम में शामिल थी। 1960 में हुन पंहिंजे मुल्क खे अलविदा कयो। खेसि भारत वञणो हो, पर वीज़ा जे कुझु मसइलनि करे खेसि कराची में तरसणो पियो, जिते खेसि कोड़ जे मरीज़नि बाबति मालूमात मिली। तंहिं बाद आए चंद्रीगढ़ रोड ते कोड़ जे मरीज़नि जी कॉलोनी जो दौरो कयो त हूअ ॾुखारी थी वई। डॉक्टर रित फाऊ 38 सालनि जी उमिरि में कोड़ जे इलाज लाइ सदर में सेंटर क़ाइमु कयो ऐं हुन सिंध खां सवाइ बलोचिस्तान, ख़ैबर पख्तूनख्वा, आज़ाद कश्मीर तोड़े अफ़गानिस्तान में बि कोड़ जे मरीज़नि जे इलाज लाइ ख़िदमतूं सरअंजाम ॾिनियूं ऐं सेंटर क़ाइमु कया। संदसि ख़िदमतुनि एवज़ खेसि 1979 में सिहत वारे वफ़ाक़ी खाते खेसि कोड़ बाबति ख़ासि मददगार मुक़ररु कयो। हुन आख़िरकार 1996 में पाकिस्तान अंदरि कोड़ ते कंट्रोल हासिल करे वरितो। संदसि ख़िदमतुनि करे 1996 में वर्ल्ड हेल्थ ऑर्गेनाइज़ेशन तरफ़ां पाकिस्तान खे एशिया जो पहिरियों कोड़ खां पाक मुल्क करार ॾिनो वियो। डॉक्टर रित फाऊ कराची में MAL नाले सेंटर जो बुनियादु विधो ऐं ज़िंदगी पूरी उन सेंटर में गुज़ारे छॾी। पाकिस्तान में अहिड़ियुनि शानदार ख़िदमतुनि करे खेसि 1988 में पाकिस्तानी शहरियत ॾिनी वई ऐं उन खां अॻु 1979 में खेसि हिलाले इम्तियाज़, 1999 में हिलाले पाकिस्तान जे एज़ाज़नि सां नवाज़ो वियो। इन खां सवाइ खेसि ॿिया बि केतिरा ई पाकिस्तान अंदरि एवार्ड ॾिना विया। डॉक्टर फाऊ जर्मनी ॿोली में 4 किताब बि लिखिया, जंहिं मां हिकु किताब टू लाइट अ कैंडल अंग्रेज़ी में बि तर्जुमो थियो। डॉक्टर रित फाऊ कोड़ जे ख़ात्मे लाइ सॼी ज़िंदगी पाकिस्तान में इंसानियत जी ख़िदमत लाइ वक़्फ़ कई ऐं पंहिंजी ज़िंदगी जा 56 साल अवाम जी ख़िदमत कंदे गुज़ारियाई। डॉक्टर रित फाऊ जी मेरी एड लेडी लेप्रोसी सेंटर नाले तंज़ीम सिंध जी राजधानी कराची समेत सॼे मुल्क में चमड़ी जी ख़तरनाक बीमारी कोड़ जे मुस्बत इलाज लाइ सहूलियतूं फ़राहम करे रही आहे। डॉक्टर रित फाऊ जा क़ाइमु कयल सेंटर सिंध जी राजधानी कराची समेत पूरे मुल्क में अवाम जी ख़िदमतगाह बणियल आहिनि ऐं संदसि ख़िदमतुनि करे पाकिस्तान उन्हनि मुल्कनि में शामिल आहे जिते कोड़ जो ख़ात्मो थी चुको आहे। डॉक्टर रित फाऊ जेतोणीकि जिस्मानी तौर असां खां जुदा थी चुकी आहे, पर संदसि इंसानियत लाइ अदा कयल किरदारु हमेशह ज़िंदा रहंदो।